अस्सलाम वालेकुम यूट्यूब जी फैमिली की है हो ठीक है हो असी ते दुबई में वॉफी मॉल ते आया आहियूं ऐं ही शेख ज़ायद जे बिल्कुल बिसाइड में भी चई सघिजे तो ख़ूबसूरत है हिन टाइलिंग ॾिसो सफ़ा जल तरंग लगो पिया माहौल ऐं आऊं तव्हांखे जेकी चीज़ ॾेखारियां पई न एक्चुअली जो मूं प्रोग्राम जो थियो लाइव जो वो हिन कार जे करे ॾिसो ॾाढी हसीन मुझे ख़्याल में तो स्पोर्ट्स कार आया टू डोर है पर ही गाड़ी का सवा बस टॉय पे लगे बिल्कुल लगे पे तो असी को रांदी को है को टॉय है अंदरियों तव्हां जो लुक ॾिसो बेहतरीन इंटीरियर बेहतरीन ॾिसो केॾी हसीन हिन जी सॼी सजावट बनावट है एंड इन खां सवा एॾा ख़ूबसूरत हिते बैग वग़ैरह मुख़्तलिफ़ ब्रांड जूं सुठियूं वॉचिस भी पियल आहिनि इन खां सवा छा तव्हांखे ॿुधायां क्लासी आहे लुक ऐं एॾो नॉइस न आहे गोड़ न आहे जीअं ॿियनि मॉलनि में दुबई मॉल ऑफ एमिरेट्स ऐं उते ई साम्हूं ऐं बालमेन में ते वई हुअसि ऐं सुठियूं चीज़ूं पियूं हुयूं मूं पर्स वरितो ऐं मूं हिते फ़ोटो कढायो ॿारनि जो आहे पर मूं इहो बि जेको आहे न फ़न वरितो ऐं दी बॉडी शॉप तां मूं कुझु फ्रेगरेंस या कुझु क्रीम्स वरितियूं बॉडी जे हिसाब सां फेस जे हिसाब सां ॾाढो सुठो हिते मिले थो चीज़ूं माना कुल मिला के वाह वाह तमामु सुठी सफ़ाई ॾिसो केॾी आहे मूं हिते फ़ोटो कढायो आहे पंहिंजो बसि छा कयूं दिलि तो बच्चा है जी थोड़ा बच्चा है जी छा चवंदा ॾिसो ये आंटी बने पई वीचारी ऐं सभु को पंहिंजी पर्दो बि आहे हिते त वेस्टर्न बि आहे जेको तव्हां जीअं वेयर कयो इट्स अप टू यू सो ओवरऑल द अमेज़िंग लुक हीउ ॾिसो पंहिंजो नंढड़ो आहे ऐं पंहिंजे बाबा सां गॾु वेठो आहे इहा आहे लाइफ सो थैंक यू सो मच तव्हां मूंसां जुड़िया रहिया इलाही सारियूं मोहबतूं प्यार ॾियण ऐं वंडण लाइ हाफ़िज़ ऐं वञा पई हाणे वापसि पंहिंजे घर जे तरफ़